नाज़िर मेहर में शहीद फाज़िल राहू जी चोटी वरसी के हवाले से तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसूं था रियाज़ चांडियो जी रिपोर्ट। नाज़रीन, मेहर में अवामी जमहूरी पार्टी पारां हारनि जे हक़नि लाइ जिदोजहद कंदड़ शहीद फाज़िल राहू जी 34वीं वरसी के हवाले से तकरीब कोठाई वई है। उनमें शरीक अगवाननि से ॻाल्हाईंदासीं तो शहीद फाज़िल राहू जी ज़िंदगी ऐं जिदोजहद के हवाले से छा था चवनि। मोहम्मद फाज़िल राहू ज़िंदगी जेका है सॼी सिंध के हक़नि लाइ, सिंध के जियापे लाइ, सिंध के जियाण लाइ, सिंध के जाॻाइण लाइ जेका उन जो फर्ज़ में शुमार हो, इन सभिनी ॻाल्हियुनि खे सिंध के उथारिया। सिंध के हिकिड़े सचे सुपूत के जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे क़ौम लाइ ऐं ख़ासि तरह जेको असांजो अप्रेस्ड क्लास है 80% असांजो जेको हारी है, जेको शाह इनायत शहीद नारो आयो जेको खेड़े सो खाए, वरी उन तसलसल के वरी हैदर बख्श जतोई बरक़रार रखियो। वरी हैदर बख्श जतोई खां पोइ उन वरी फाज़िल राहू जेको अमली तौर इन वरी तसलसल के जेको बरक़रार रखो। पूरे तबके से उन पांजो नातो जोड़े छड़ियो जेको आखिरी घड़िन ताईं उन सां शामिल रहो। शहीद फाज़िल राहू जे असां वटि छा आहे सियासत जो वॾे में वॾो अलमियो इहो आहे त असां वटि सियासत में जेके सियासी अॻवान हूंदा आहिनि उनजे कोल फेल में तज़ाद हूंदो आहे। जेको शहीद फाज़िल राहू हो उन जो कोल ऐं फेल में कंहिं बि क़िस्म को तज़ाद न हो। जेको बि शहीद फाज़िल राहू जो इल्मु हो उन मुताबिक़ हारियुनि ऐं मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहद कई ऐं शहादत जो जाम नोश कयो। शहीद फाज़िल हारी अॻवान हो। हुन हारियुनि खे मज़दूरनि खे जिदोजहद करण, ज़ालिम सां विहण ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ उथारण, जिदोजहद करण, अॻवानी करण सेखारी। वॾो सियासी मुदब्बिर लीडर लोरका गारशाह जी यादि थो अचे। लोरका गारशाह भी ईअं ई हारियुनि, नारियुनि, ॻोठाणनि, मोहाणनि जो लीडर हुयो ऐं उन्हनि जे हक़नि जे लाइ जदोजहद करे उन खे फ्रांको शहीद कयो ऐं ही सिंध जो असांजो लोरका गारशाह है। दुनिया में जेकॾहिं मसाइब न अचनि हा त हुसैन पैदा न थिया। दुनिया में जेकॾहिं तकलीफ़ूं न हुजनि हा त लेनन पैदा न थिया, चीग वग़ैरह पैदा न थिया। अहिड़ी तरह सिंध में बि जदोजहद हुई। उन शयुनि खे टैकल करण लाइ फाज़िल राहू जहिड़ा किरदार पैदा थिया। हाणे भी असां नौजवान अवामी तहरीक जा माण्हू, क़ौमी अवामी तहरीक जा माण्हू ऐं उन खां पोइ अवामी जमहूरी पार्टी जेको हीअ अॼोको प्रोग्राम रखियो आहे ऐं ॿियूं सिंध जूं जेके आहिनि लेफ्ट जूं धुरियूं ऐं साञा वंद माण्हू इन पैगाम खे खणी अॻिते वधनि था।